आम तौर ते इहो सभु ॼाणींदा हूंदा त इंसाननि खे 5 हिसूं आहिनि जिन में ॾिसणु ॿुधणु छुहणु सिंघणु ऐं चखणु शामिल आहिनि। पर कुझु माण्हू इन ॻाल्हि ते यकीन रखनि था त इंसान जो रुॻो 5 न पर 6 खां वधीक हिसूं आहिनि। इन हवाले सां बहस बि हलंदो रहंदो आहे ऐं माहिरनि तहक़ीक़ूं बि कयूं आहिनि। वाशिंगटन यूनिवर्सिटी जे मोहक़िक़नि पंहिंजी तहक़ीक़ में नतीजो वरितो आहे त 6 हिस ख़ासि तौर ते दिमाग़ जे अंदरूनी हिसे में मौजूदु हूंदी आहे ऐं जॾहिं कंहिं शख़्स खे ख़तरो महसूसु थींदो आहे त उहा उन खे सरगर्म करण जी ज़िम्मेवार हूंदी आहे। तहक़ीक़ मां इहो बि साबित थियो आहे त अहिड़ा अहसास मर्दनि जी भेट में औरतुनि में वधीक हूंदा आहिनि। 6 हिस्सा बाबति हेल ताईं तहक़ीक़ मंतकी अंजाम ते नाहे पहुती जंहिंमां हतमी तौर ते चई सघिजे त हिकु शख़्स खां ॿिए में 6 हिस केतिरी मुख़्तलिफ़ आहे। इहो ई सबबु आहे जो कुझु माण्हू लाशऊरी तौर ते इन खे हिकु अहिड़ो अहसास सम्झनि था जेको हिकु वाधू अहसास खे पैदा करे थो। चयो वेंदो आहे त इहा टीं अखि आहे जेका ज़ाहिर खां वधीक ॾिसी सघे थी ऐं अव्हां खे इन जो जवाबु ॾियणो पवंदो आहे छो त इहा अव्हां खे तंबीह कंदी आहे। तहक़ीक़ मूजिबि मज़बूत 6 हिस रखंदड़ माण्हू जज़्बाती ऐं नफ़्सियाती मज़बूती अंदरूनी तौर ते ख़ुशि ऐं ख़ुदि एतमाद हूंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि जा मुआशरती लाॻापा वसी ऐं इन्हनि में कामयाबीअ जूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। 6 हिस 5 अहसासनि खां हटी करे वाक़िअनि खे परे खां सम्झण जी सलाहियत मां ज़ाहिर थिए थी। इन्हनि अहसासनि में रवायती 5 हवासनि खां ॿाहिरि ज़हन खे हासिल थींदड़ जज़्बनि बाबति ॼाण हासिल करण बि शामिल हूंदो आहे। तहक़ीक़ मूजिबि 6 हिस जा केतिरा ई क़िस्म आहिनि। मिसाल तौरु को वाक़ियो थियण खां अॻकथी करणु या ख़्यालनि खे पढ़णु 6 हिस जा आला मिसाल आहिनि। तहक़ीक़ मूजिबि कुझु आदतूं अव्हां जी 6 हिस में बहितरी आणे सघनि थियूं। कंहिं शइ बाबति हक़ीक़ी अकुली तज्ज़िये जो सहारो वठण बदिरां अंदरूनी जबलत जे शऊर ते गौर करियो। पंहिंजे ख्वाबनि खे यादि रखो। इहे लाशऊरी में लिकियल अव्हां जा ख़्याल ऐं अहसास आहिनि। कंहिं काग़ज़ जो ख़ाली टुकड़ो खणो ऐं का बि सोच जेका अव्हां जे दिमाग़ में घुमी रही हुजे उन खे बिना कंहिं मूंझारे जे लिखी छॾियो। लिखण सां अव्हां जो लाशऊरी ज़हन मज़बूत थींदो। पंहिंजे भरपासे जे माण्हुनि ऐं बेजान शयुनि जे नंढनि नंढनि तफ़सीलनि ते ध्यानु ॾियणु सिखो त जीअं अव्हां खे सन्हियूं ऐं मुंझियल शयूं सम्झण में सवलाई थिए। जॾहिं अव्हां कंहिं सां ॻाल्हायो त ध्यानु ॾियो उन जी तब्दीलियुनि ऐं मूड खे ॾिसो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां सवाइ अव्हां खे इहो बि ॿुधायूं त जेतोणीकि 6 हिस खे कुझु माण्हू मञींदा आहिनि पर इहे बि माण्हू आहिनि जेके चवनि था त 8 खां 20 हिसूं आहिनि। पर इन हवाले सां का हतमी राय क़ाइमु नाहे थी सघी।